तो हज़रत पीर साईं सूर बादशाह रहमतुल्लाह अलैह तव्हां ॿुधो बि हूंदो सुञाणींदा बि आहियो सुभान अल्लाह रुगी नथा चओ सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं सूर बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था बदमज़हबन सां दोस्ती न रखिजो, इहे अक्सर बेईमान हूंदा आहिनि। छो त जेको बेईमान हूंदो आहे उन सां दोस्ती रखण सां माण्हू पाण बि बेईमान थी वेंदो आहे। अल्लाह ताला जो क़ुरान बि फरमाईंदो आहे ला तत्तखिज़ू अदुव्वी व अदुव्वकुम औलिया। अल्लाह जो क़ुरान बेहद फरमाईंदो आहे वला तरकनू इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान में खोड़ दफ़ा फरमायो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि। अहिड़े हिसाब सां खोड़ आयतूं आहिनि जंहिंमें रब फरमाए थो अहिड़नि बेदीननि सां सुन्नी जो को ताल्लुक़ कोन हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली आहे। उन पंहिंजी फ़तवा में लिखियो आहे फरमाइनि था शरीयत खां मुख़ालिफ़ माण्हुनि सां ताल्लुक़ छिनी छॾणु क़ुरान जी नस मां साबित आहे। फ़र्ज़ु कयल आहे लिहाज़ा जेके शरीयत खां मुख़ालिफ़ हुजनि अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाह। जेकॾहिं कंहिंसां मुहबत आहे बि अल्लाह कारण, दुश्मनी बि अल्लाह कारण रखंदा कयो। पाण फरमाइनि था अहिड़नि माण्हुनि सां ताल्लुक़ छिनी छॾियो त बहितर आहे। पाण फरमाइनि था इन जे करे न उन्हनि खे पंहिंजी ख़ैर ख़ैरात में घुराईंदा कयो, न उन्हनि जे जलसनि में शामिल थींदा कयो, न उन्हनि खे पंहिंजे जलसे में घुराईंदा कयो। जेको अल्लाह रसूल जो दुश्मन आहे उन सां सुन्नी जो को ताल्लुक़ कोन्हे को। जेको अल्लाह रसूल जो मुख़ालिफ़, जेको अबू बकर सिद्दीक़ खे गारियूं ॾिए, जेको अम्मा आयशा सिद्दीक़ा खे गारियूं ॾिए, जेको हज़रत उस्मान गनीअ खे गारियूं ॾिए, जेको हज़रत शेर ख़ुदा खे घटि वधि ॻाल्हाए, जेको रसूलुल्लाह जी ज़ात में ऐब जोयूं करे, उन सां ताल्लुक़ रखंदव। जेको क़ुरान खे नाक़िस मञे अहिड़े सां कहिड़ो ताल्लुक़ आहे? ताल्लुक़ उन सां आहे जेको या रसूल अल्लाह वारो आहे। सिंध जो वॾो आलिम हो, तव्हां ॿुधो हज़रत शेर मुस्तफ़ा फरमाईंदो, लिखियो पियो आहे किताबनि में त जेको हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जो बि उस्ताद अल्लामा अबुल फैज़ ग़ुलाम उमर जतोई रहमतुल्लाह अलैह उन पंहिंजे ज़माने में ॿियो अल्लामा अब्दुल गफ़ूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह हमायून वारो उन बि बुज़ुर्ग ॿिन्ही गॾिजी हिकिड़ो इश्तिहार छापियो हो। उन ज़माने में उहो अॼु बि संदन फ़तवा में मौजूदु आहे। जेको कलमी किताब आहे इश्तिहार वाजिबुल इज़हार। फरमायूं त हीअ ॻाल्हि ज़ाहिर करणु वाजिबु आहे। नालो ई इश्तिहार जो इहो हो। उन में फरमायूं त सभिनी अहले सुन्नत जी ख़िदमत में इत्तिलाउ आहे त बेदीन माण्हुनि सां उल्फ़त मोहब्बत न कनि, अहिड़नि माण्हुनि सां दोस्ती न रखनि, सलाम दुआ न कनि। जेकॾहिं सलाम कनि त वरी जवाबु उन्हनि खे न ॾिनो वञे। फरमाइनि था न इन्हनि जो ख़ैर ख़ैरात खाइनि, न वरी इन्हनि जे लाइ का दुआ घुरंदा कनि। जेको अल्लाह रसूल जो मुख़ालिफ़ आहे उन सां सुन्नी ताल्लुक़ हरगिज़ न रखे। इहो इन्हनि बुज़ुर्गनि दर्स ॾिनो आहे। असांजे पासे करूंडी शरीफ़ जो बुज़ुर्ग हो सैयद हाजी हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह, उन जी मलफ़ूज़ात आहे। उन मलफ़ूज़ात में इरफ़ान जीलानी जे नाले सां उन में बि लिखियलु आहे। फरमाइनि था उन खां सुवाल कयो वियो साईं इन बेदीननि जे जलसनि में वञिजे या न वञिजे, इन्हनि जो भतु खाइजे या न खाइजे, कीअं आहे हुकुम छा आहे? फरमायूं इन्हनि ग़ैर मज़हबनि जे जलसनि में वञणु, इन्हनि जो भतु खाइणु हर शइ हराम आहे। शरीयत इन जी बिल्कुलु इजाज़त कान ॾिनी आहे। अचु मां तोखे आख़िर में हिकिड़ी हदीस पाक मुंहिंजे मुस्तफ़ा जी ॿुधाए पोइ ॻाल्हि खे ख़तमु थो कयां पियो। सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं को माण्हू तव्हांखे मिली पवे अहिड़ो जेको माण्हू
बद मज़हबनि सां दोस्ती रखे थो, यारी रखे थो, सम्झी छॾियो त उन क़ुर खे का अहमियत न ॾिनी, हदीस खे अहमियत न ॾिनई। साईं जेकॾहिं इन्हनि सां दुश्मनी रखिजे त छा मिलंदो? अल्लाह जो हबीब फरमाए थो जेको इन सां दुश्मनी रखे बद मज़हब सां, अल्लाह ताला उन जी दिलि खे ईमान सां, अमन ऐं सलामती सां भरे छॾींदो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो जेको माण्हू बद मज़हब जी बेइज़्ज़ती कंदो उन माण्हूअ खे कहिड़ो सवाब मिलंदो? फरमाइनि था रफ़अहुल्लाहु फिल जन्नह मिअतु दरजह, जन्नत में रब करीम उन जा 100 दर्जा बुलंद फरमाए छॾींदो।